भले साहब तव्हां सिंध में काथे जा? कोटड़ी जी दरबार। कोटड़ी जे कैद में हिकिड़ो जेल में पियो केरु पियो ॿुधायां? जी जी बाबा। साईं कंवरराम साहब रोड़ीअ में भॼन पिया रोड़ी ॿुधी अथव? तव्हां सिंध में काथो जा? वियो न तव्हां तव्हां हिकु वॾो साम्हूं थी वियो रखी ॾियो बिल्कुलु खंडे तव्हां अदा सिंध में काथो जा? आदरपुर जा। अब आओ खड़िया कुर्सी खड़िया भाई को मेरा भाई साईं कंवरराम साहब रोड़ी दरबार साहब में भजन रोड़ी दरबार में साईं मसनू शाह दरबार में साईं उमरदास साहब जे ॾींहं में 84 टोलियूं 84 24 घंटे में घणो 20 मिंट हिक खे वार पर संत कंवरराम साहब का कोई हिसाब न ढुकड़ पाया तो 4 कयूं जय नंबर भजन क्यों 84 टोलियूं साईं कंवरराम साहब सुबुह जो अमृत जॾहिं भेन त जेसि ताईं आहे बाक़ी सभिनी खे दर में पढ़ो 7 ॾींहं में हाणे बि लॻे उल्हास में रोड़ी उते हिकिड़ी माई आई माई खे क़ुरान शरीफ़ साईं जन क़ुरान शरीफ़ वठी करे उनते सवाल कयो पढ़ो मुस्लमान चवंदा आहिनि पढ़ अदा भेणा बि वेहनि न अदा तूं खणी ॿारो कुर्सी ॿ भेणा बि वेहनि हा इहे कुर्सी खणी ॿारो 4 थी 12 थी हा इहे बि ॿई दफ़ा खाधी हा खणी भेणा साईं कंवरराम साहब जब क़ुरान शरीफ़ साईं वठी पंहिंजे मथां सवाल कयो उते हाज़िर हुयो साहिब भेण तव्हां वियो न मथे रखी करे पुछो माई पुछो मां छो क़ुरान शरीफ़ खणी आई आहियां तव्हां अचो वियो न भेण वियो परे न ॿुधंदो मुंहिंजो पुटु जेल में पियो आहे नीलम लिखो आहे फ़ोन करे ॿुधी नीलम जी हुकूमत कोटड़ी जी आहे उहो हाणे मूंखे पुटु हिकिड़ो आहे मुंहिंजो पति गुज़ारे वियो आहे उनखे बि फांसी अची वई मूंखे पुटु छॾाए फ़ोन कयो त हुनजी सज़ा मिली त फांसी कीअं थो कमाए बसि क़ुरान शरीफ़ भेण थी अलाह जो नालो सत्संग भॼन पूरो कयो वया मीर साहब संतनि खे ॾिसी आदर सत्कार कयो संत खां आया हो भले मुर्दो कोन वरी ॿियो खून कंदो चए पोइ असां तव्हांखे वचन था ॾेई वञूं जेकॾहिं हिन वरी खून थिए त पोइ असां ॾाढी छा जो थोरा ॾींहं गुज़रिया वरी 12 महीने संत जो वञणु थियो वरी हुन खून खे ॾिसी हुनखे वरी जेल में वरी माई क़ुरान शरीफ़ खणी आई वरी संत माई सां ॾाढी मीर साहब जो साईं तव्हां ॾाढी ॾेई विया हुयो वरी कीअं आया असां ॾाढी लाहे करे